नाज़रन में न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त खिपरो मां ख़बर ॾींदाऊं। खिपरो जे शही चौक ते गुलनि जे वापारी सवाई माली ते कातलाणो हमलो। उन मौक़े ते वापारी सवाई माली चवण हो त असांजो जहिड़ो सोचे आहे माण्हू बुकिंग कयूं हुयूं आहिनि हुन जी थाणे खे दरख़्वास्त ॾिनी पुलिस वारा बचियो हिनखे ॾियारियो पोइ अञा माइट आया कि बाबा असां लिखी ॾियूं था नैन जो बनी ते अचे न वञे तूं केस खां हथु खण मूं केस खां हथु खयूं अॼु हुनजे बावजूदि आयो आहे हिते कुआरियूं खणी पाड़े वारो जेको आहे न पासे में आया हुनखे बाबा कुआरी हिन ते न खण त हुन मूंखे जॾहिं वरी हुन पाड़े वारे जे पासे ते खतरी ते कुआरी खयूं सम्झनि हिन में ॿियो कुझु कोन्हे हीअ असांजा घोट जा ॾींदा आहिनि माण्हू हिननि जा 4 घर आहिनि असांजूं न पुछूं छॾनि था न असांजे बनीअनि ते असांखे वञणु ॾियनि था न असांजूं लांडियूं छॾनि था असांजा ई मुर्द शख़्स ॿियो केरु कोन आहिनि असांजा मुर्द जमायती आहिनि हीअ असांजा जमायती कनि पिया काजी साहब खे बि 10 भेरो चयो हूंदो असां कंहिं अहिड़ो माण्हू न चयो आहे हुनखे न चयो हूंदो हर माण्हू खे चयो आहे हिकिड़ो हंधि आहे कोन ही ग्रुप आहे हिननि जो 3-4 घर में हिननि खे मुंहिंजो अटो ई कोन आहे पोइ बि असां ग़रीबनि ते हिननि जो लॻो पियो आहे वॾेरनि जी चूंगा हिननि खे वॾेरनि जा हारियल असांखे ॿाहिरि दरा असांखे हीअ असांजूं बनियूं आहिनि हिनखे विकिणनि ते असांखे मजबूर न कयो वञे हीअ सिर्फ़ु धरती असांजी आहे असांजा सॼा बचा आहियूं अॻियां आहियूं हीअ असांजा जमायती जेको असांखां कनि पिया हीअ ना थी कनि पिया हीअ पीर साहिब खे मौजूदा गादी खे अपील था कयूं त हीअ असांजो ड्यू ॾिसे असांजे जमायतियुनि खे सजाए असांखां इंसाफ़ कयो वञे सम्झनि असां साड़ू ॾे असांजी आहे साड़ू ॾे मां त माली पाड़ो असांखां कनि जेको था साड़ू जा कनि था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।